इंतज़ामी लापरवाही ऐं बदउनवान जी इंतहा। सिंधु दरिया ऐं मंछ ढंढ खे गदिलाइण खां बचाइण लाइ गंदो पाणी समुंड ताईं छोड़ करण वारो 5 सालनि जो मनसूबो RBOD-2 22 साल गुज़रण बावजूदि मुकमल न थी सघियो। 14 अरब रुपयनि जे लाॻत सां शुरू थियल रिथा जी बजट में 30 ते इज़ाफ़ो। 62 अरब रुपयनि मां 39 अरब रुपया ख़र्च थियण बावजूदि मनसूबो अणपूरो। रिथा में अरबें रुपयनि जी बदउनवाननि जी बि तस्दीक़। आपाशी खाते ज़िम्मेवार कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां खेनि सण 2 पोस्टुनि ते मुक़ररु करे छॾियो। KTN न्यूज़ जे प्रोग्राम जे मिरर में छिड़काईंदड़ इंकशाफ़। इल्ज़ाम हेठि आयल कामोरे वक़ार अहमद क़ादरी पंहिंजे ख़िलाफ़ थियल इंक्वायरी खे ज़ियादती क़रार ॾींदे समूरो मामिलो अलाह ते छॾे ॾिनो। इमरान ख़ान जो अदालतुनि मां भॼण बुज़दिली जी इंतहा आहे। हू पंहिंजे ई शुरू कयल IMF प्रोग्राम जी बहाली खे नाकाम करणु चाहे थो। रोडुनि ते दफ़ेड़ ऐं विगोड़ी इमरान जी एजेंडा आहे। वज़ीर आज़म जा PTI सरबराह मथां तनक़ीदी वार। शहबाज शरीफ़ चयो त बुज़दिल माण्हू अदालतुनि खे तलाशी नथो ॾिए छाकाणि त हू ॾोहारी आहे। इमरान ख़ान मुल्क में अदम इस्तेहकाम जी बाहि भड़काइणु चाहे थो। हू नथो चाहे त ग़रीब अवाम खे महांगाई ऐं मुआशी दॿाउ मां रिलीफ मिले। हमारा सियासत से लेना देना नहीं था। मेरी नॉमिनेशन हुई, पहले मेरे पे रिलीजियस एक अटैक आ गया, उसके बाद मुझे साजिश में कहीं पे डाल दिया गया, अब मुझे कत्ल में डाल दिया गया। कत्ल का इल्ज़ाम लगाना क्या इतना आसान है कि आप इल्ज़ाम लगाएं और उसके बाद आप कहें कि बस ठीक है, हमारे बीवी बच्चे नहीं है, हमारे पे थ्रेट नहीं आता। सबसे बड़ी चीज ये है कि आपको बताया गया, आपके लीडर ने सबने कि जी ये कत्ल इस तरह हुआ है, ये एक्सीडेंट हुआ है, ये सारा कुछ हुआ है, और उसके बाद आप यास्मीन राशिद साहिबा ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की, बाकी सारे लोगों ने भी प्रेस कॉन्फ्रेंस। इल्जाम तो ना लगा, आप सियासत कर लें, आप सारा दिन कर रहे हैं सियासत, हम तो नहीं सियासत से रोक रहे आपको। मैं नहीं ये भूलने वाला चीज, उन्होंने बहुत ज्यादा ज्यादती की है, और पता चल, अगर ना पता होता तो और बात थी, पता चलने के बावजूद ज्यादती की है, जो मेरा ख्याल है इससे बड़ा क्राइम। भाई पॉलिटिशियन तो सादिक और अमीन है, आपको पता होने के बाद आप झूठ बोल रहे हैं, इसके बाद क्या रह जाता है। पंजाब के निगरान वडे वज़ीर तहरीक इंसाफ के फौती कारकुन वाले मामले से समूरा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। निगरान वडे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त PTI पहिरीं साज़िश ऐं हाणे क़त्ल जो इल्ज़ाम लगाए रही आहे। गारियुनि धमकियुनि ऐं टूट खनि ॾिजण वारो न आहियां, घर हलियो वेंदुसि पर कंहिंजी दबाव में न ईंदुसि। अवां पंहिंजी सियासत कयो, अवाम खे गुमराह न कयो। ज़िल शाह वारे वाक़े बाबति ऑडियो कॉल मौजूद आहे। यास्मीन राशिद के समूरा तफ़सील ॿुधाया विया हुआ। राजा शकील हादसे बाबति फ़ोन ज़ुबैर न्याज़ी खे कई हुई। पाक आर्मी टीम स्पिरिट मुक़ाबलनि जे पुॼाणी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तकरीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत। ISPR जो चवणु आहे त पबी जी जिबलनि ते थियल मुक़ाबलनि में पाक फ़ौज 7 टीमनि खां सवाइ 10 आलमी टीमनि बि हिसो वरितो। बहरीन, सऊदी अरब, मराकश, उज़्बेकिस्तान, थाईलैंड, अर्दन, अमरीका, इराक, काज़किस्तान, क़तर जे टीमनि मुक़ाबलनि में शिरकत कई। आर्मी चीफ मुक़ाबलनि में कामयाबी माणींदड़ रांदीगरनि में इनाम पिणु विराया ऐं टीमनि जी पेशेवरानी सलाहियतुनि खे बि साराहियो। PTI बिलावल उर्फ ज़िल शाह जी मौत जी अदालती जांच करण जो मुतालबो करे छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त ज़िल शाह जी क़त्ल जी जांच लाइ लाहौर हाई कोर्ट जी जज खां कराई वञे। वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी प्रेस कॉन्फ्रेंस सच लिकाइण जी कोशिश आहे। PTI लाशनि ते सियासत करणु चाहे थी। इमरान ख़ान रुगो मुल्क में अनारकी चाहे थो। इमरान ख़ान खे हाणे शाह महमूद कुरैशी सां बि मसइलो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त फैसल वापडा थी चुको आहे त हाणे PTI सियासत लाइ लाश चाहे थी। इमरान इक़्तिदार में बि नाजाइज़ तरीक़े सां आयो, हाणे बि साॻी कोशिश करे रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर जी मुलाक़ात। कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ टेक्नोलॉजी इस्तेमालु करण ते इतफ़ाक़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त गुज़िरियल ॿोॾि जी तबाही मां सबक़ सिखणु घुरिजे। अॻु ज़िलज़िलो ऐं हाणे ॿोॾि आई, अहिड़नि आफ़तुनि बाबति अॻुवाट तयारी हुजणु घुरिजे। गर्मी जी मौसम में हीट वेव खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। सिंध हुकूमत NDMA सां हर क़िस्म जो सहकार करण लाइ तयारु आहे। लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर जो चवणु हो त NDMA आलमी इदारनि जे सहकार सां साइंटिफिक सिस्टम जोड़े पई। हर मौसम जी नाकारी असर खां बचण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी।
इस्लामाबाद जी अदालत पीटीआई अॻवान अली अमीन गंडापुर खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज। इस्लामाबाद जी अदालत में पीटीआई अॻवाननि ख़िलाफ़ कलम 144 जी भञकड़ी वारी केस जी ॿुधणी थी। अदालत अली नवाज़ अवान जी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कई। एसयूपी जो डिजिटल आदमशुमारी, धारनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां निकितल पैदल मार्च बुलड़ी शाह करीम पहुची वियो। काफ़िले जी दरगाह शाह अब्दुल करीम जी मज़ार ते हाज़िरी। सिंध जी खुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। काफ़िलो राति बुलड़ी शाह करीम में तरसण खां पोइ सुभाणे विठोरे ॾांहुं रवानो थींदो। अॻवाननि मार्च खे ख़िताब कंदे चयो त सिंध मार्च पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ अमली जदोजहद जो हिसो आहे। सिंध दुश्मन मनसूबनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े मां गुम थियल नीगर बदफेली बाद घुटा ॾेई क़तल। 10 वरनि जे हुसैन जो लाश कार मां हथ। पुलिस सर्जन पारां बारडे सां बदफेली थियण जी तस्दीक। पुलिस पार्किंग स्टैंड जी चौकीदार आसिम ऐं कार मालिक शहजाद खे गिरफ़्तार करे वरितो। शुरूआती जांच रिपोर्ट मूजिबि नीगर खे ज़्यादती बाद घुटा ॾेई क़तल कयो वियो। एसएसपी कोरंगी चयो आहे त नीगर जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। गिरफ़्तार थियल ॿिनि ॼणनि जी डीएनए टेस्ट बि कराई वेंदी। तमादम मस्त कलंदर जे सदाउनि सां कलंदर लाल शाहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो 771 उर्स मुबारक शुरू थी वियो। गवर्नर सिंध कामरान खान टिसोरी मज़ार ते चादर चाढ़े उर्स तक़रीबन जो इफ़्तिताह कयो। सिक्योरिटी लाइ 4,500 एहलकार मुक़रर। सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्छ मां पांधीअड़नि जी सेवन आमन जो सिलसिलो जारी। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ ज़िलनि में शुरू कयल रेस्क्यू सर्विस 1112 लाइ ख़रीद कयल एम्बुलेंस रोडनि ते हलण बदिरां ठठे जे गुदामनि में सड़ण लॻियूं। किरोड़े रुपयनि जा लाॻत सां ख़रीद कयल समय एम्बुलेंस इस्तेमाल ई न थियूं। केतिरनि ई गाॾियुनि जो सामान बीठे बीठे सड़ी वियो। सिंध सरकार नोटिस न वरितो। बर्तानिया में बर्फ़ानी तूफ़ान ज़िंदगीअ खे मफ़लूज करे छॾियो। मामूल वारी ज़िंदगी सख़्त मुतासिर। वेल्स में 200 ऐं उत्तर आयरलैंड में 100 खां स्कूल बंदि। मौसमियात खाते पारां वधीक बर्फ़बारी जी बि थी। ॾखिण इंग्लैंड लाइ वार्निंग बरक़रार। स्कॉटलैंड, इंग्लैंड ऐं वेल्स जी कुझु इलाइक़नि में पारो काटू 13 सेंटीग्रेड ते पहुचण जो इम्कान ज़ाहिर।